सब खां आखिरी जन्नती सहाबी रसूल हज़रत अबू उमामा बाहली रडी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, गैब ॼाण वारे आखिरी नबी रसूल हाशमी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो, उहो शख्स जेको सब खां आखिर में जन्नत में वेंदो, हू पुलिस रात ते पेट भर गिलजी रहियो हूंदो। जीअं वालिद पंहिंजे पुट खे मारींदो आहे त पुट जान बचाए भॼण जी कोशिश कंदो आहे। उन शख्स जी बि अहिड़ी हालत हूंदी, उन जा अमल उन लाइक़ न हूंदा जो हुन खे पुलिस रात पार कराइनि। हू गुनहगार जहन्नम जी पुश्त ते रखियल ऊंदाही में वरतल तलवार खां तेज़ ऐं वार खां सनी पुलिस रात ते गिलजंदे पंहिंजे रब करीम खे पुकारींदो, या रब बलग फिल जन्नत व नजनी मिनन नार, यानी ए रब करीम मूंखे जन्नत में पहुचाए। ए मुंहिंजा रहमान ऐं रहीम अल्लाह पाक मूंखे जहन्नम खां निजात अता फरमाए। अल्लाह पाक फरमाईंदो, ए बान्हा जेकॾहिं मां तोखे जहन्नम खां निजात ॾियां ऐं जन्नत अता कयां त छा तूं पंहिंजे गुनाहनि ऐं ख़ताउनि जो इक़रार कंदे? उहो शख्स अर्ज़ कंदो, हा ए रब करीम, तुंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम, जेकॾहिं मूंखे जहन्नम खां निजात मिली त मां ज़रूर पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कंदुसि। पोइ उनखे पुलिस रात आसानी सां गुज़ारियो वेंदो। हाणे उहो बानो सोचींदो, जेकॾहिं मूं पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कयो त किथे ॿीहर जहन्नम में न दाख़िल कयो वञा। हीअ अञा उन्हीअ सोचनि में हूंदो, होॾा अल्लाह पाक फरमाईंदो, ए शख्स पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कर, मां तोखे बख़्शे छॾींदुसि, तोखे जन्नत अता फरमाईंदुसि। बानो चवंदो, न मौला, तुंहिंजी इज़त जो कसम, मूं त कॾहिं को गुनाह नाहे कयो, न मूंखां का ख़ता थी आहे। अल्लाह पाक फरमाईंदो, ए बान्हा, मूं वटि तुंहिंजे ख़िलाफ़ शाहिद आहिनि। बानो घबराइजी हेॾां होॾां ॾिसण लॻंदो, को नज़र न ईंदो त अर्ज़ कंदो, ए अल्लाह पाक, शाहिद किथे आहिनि? हाणे अल्लाह पाक जे हुक्म सां उन जी खल ॻाल्हाईंदी ऐं उन जा तमामु सगीरा गुनाह बयानु कंदी। हाणे उनखे ख़बर पवंदी त छोटकार जी का बि सूरत नाहे। पोइ पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कंदे अर्ज़ कंदो, मौला, तुंहिंजी इज़त जो कसम, मूं कबीरा गुनाह बि कया आहिनि। अल्लाह पाक फरमाईंदो, मूंखे ख़बर आहे, तूं सभिनी गुनाहनि जो इक़रार कर, मां तोखे बख़्शे छॾींदुसि, तोखे जन्नत बि अता कंदुसि। पोइ बानो पंहिंजे तमामु गुनाहनि जो इक़रार कंदो, तॾहिं उनखे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो, ही सभ खां घटि रुतबे वारो जन्नती हूंदो। गुनाहगार हूँ, मैं लायके जहन्नम हूँ, करम से बख्श दे मुझको न दे सजा या रब। बुराइयों पे पेशेमा हूँ रहमा, बुराइयों पे पेशेमा हूँ, रहम फरमा दे, है तेरे कहर पे हादी तेरी अता या रब। गुनाह बेअदद और जुर्म भी हैं ला तादाद, गुनाह बेअदद और जुर्म भी हैं ला तादाद, माफ कर दे न सजा सह पाऊंगा या रब।